नाज़रीन अवां खे आम ख़बर खां आगाह कंदा हलूं त ख़िते में छिकताण वारी सूरत हाल सबबि पाकिस्तान पारां विच ओभर जे मुल्कनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ 116 उॾामूं अॼु मुअतल करे छॾियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि कराची एयरपोर्ट खां दुबई, अबूज़हबी, कतर, शारजा, कुवैत ऐं बहरीन लाइ 32 उॾामूं मुअतल कयूं वयूं आहिनि, जॾहिं त इस्लामाबाद एयरपोर्ट खां दुबई, अबूज़हबी, दोहा, बहरीन, कुवैत, शारजा ऐं ॿियनि हवाई अॾनि लाइ 28 उॾामूं, अबूज़हबी, कतर, कुवैत ऐं बहरीन खां लाहौर एयरपोर्ट लाइ 20 उॾामूं, फैसलाबाद खां 4 ऐं कोयटा एयरपोर्ट खां विच ओभर ॾांहुं 2 उॾामूं मुअतल कयूं वयूं आहिनि। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त छिकताण वारी सूरतहाल सबबि पाकिस्तान खां विच ओभर जे मुल्कनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ 116 उॾामूं अॼु मुअतल कयूं वयूं आहिनि। ज़रियनि मूजिबि कराची एयरपोर्ट खां दुबई, अबूज़हबी, कतर, शारजा, कुवैत ऐं बहरीन लाइ 32 उॾामूं मुअतल कयूं वयूं आहिनि, जॾहिं त इस्लामाबाद एयरपोर्ट खां दुबई, अबूज़हबी, दोहा, बहरीन, कुवैत, शारजा ऐं ॿियनि हवाई उॾामुनि लाइ 28, अबूज़हबी, कतर, कुवैत ऐं बहरीन खां लाहौर एयरपोर्ट लाइ 20, फैसलाबाद खां 4 ऐं कोयटा एयरपोर्ट खां विच ओभर ॾांहुं 2 उॾामूं मुअतल कयूं वयूं आहिनि।